इबरत न्यूज़ नेटवर्क या ग़ुलाम ख़ास के लिए ख़बर पहुँचाए रहिया आहियूं त सिंध में जेको आहे सो कमंद जी सीज़न शुरू थी चुकी आहे। गुज़िरियल साल 2022 में जेके शुगर मिलूं हुयूं उन्हनि मां 38 शुगर मिलनि मां 36 शुगर मिलूं जेके आहिनि सो हलियूं हुयूं, जॾहिं त हिन साल सीज़न जेका शुरू थी आहे उन सीज़न में हिन वक़्त ताईं 38 शुगर मिलनि मां 13 शुगर मिलनि जेको आहे सो पीड़ाई शुरू करे छॾी आहे, जॾहिं त ॿियनि शुगर मिलनि में बि जेके बॉयलर आहिनि उहे चालू करे छॾिया आहिनि। सिंध गवर्नमेंट कमंद जो जेको अघु आहे उहो 425 रुपया मुक़ररु कयो आहे, जॾहिं त आबादगारनि जो चवणु आहे त इहो कमंद जो अघु बहितरु आहे। ऐवान ज़राअत सिंध जे जेको आहे सो सीनियर नायब सदर नबी बख़्श सचे साहब सां गुफ़्तगू थी, उन सां ॻाल्हि ॿोल थी। उनजो चवणु आहे त कमंद जो अघु बहितरु आहे ऐं शुगर मिलूं जेके आहिनि सो उहे वक़्त ते हलणु खपनि ऐं 30 नवंबर जेको आहे सिंध गवर्नमेंट इन्हनि खे शुगर मिल समूरनि हलाइण लाइ बाक़ाइदे जेको आहे सो नोटिफिकेशन जारी कयो आहे ऐं उमेद उहे ॾेखारे रहिया आहिनि त 30 नवंबर ते शुगर मिलूं सभु हलंदियूं। ऐवान ज़राअत सिंध जे सेक्रेटरी जनरल ज़ाहिद हुसैन भुरगड़ी जो चवणु आहे त 38 शुगर मिलनि मां हिन वक़्त ताईं 13 शुगर मिलूं जेके आहिनि सो उहे क्रैशिंग शुरू करे चुकियूं आहिनि ऐं कमंद जेको आहे सो उते पहुचे पियो। कमंद जा आबादगार जेके आहिनि सो उहे शुगर मिलनि ताईं कमंद जेको आहे सो पहुचाए रहिया आहिनि। साथी जेको आहे सो रिपोर्टर फारूक जून जो अव्हांखे ॾेखारींदो त हीअ शुगर मिलनि ते जेको आहे सो वॾियूं कतारूं आहिनि जिते मुख़्तलिफ़ ट्रैक्टरनि ऐं ट्रालियूं जेके आहिनि सो मौजूदु आहिनि ऐं कमंद जेको आहे सो पहुचे पियो। कमंद जेको आहे उहा अहम पैदावार आहे जंहिंमां खंडु तयारु थिए थी ऐं असांजे मुल्क में जेको आहे सो खंड जी वधीक ज़रूरत हूंदी आहे। त आबादगारनि जो इहो चवणु आहे त कमंद जो जेको अघु आहे उहो बहितरु आहे। ब्रोकर जेके कमंद जी ख़रीदारी कंदा आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो रेट आहिनि, के 420 रुपए ते था ख़रीद कनि, के जेके आहिनि सो 418 रुपया बि ख़रीद कनि था। त इहे रेट हलनि पिया मुख़्तलिफ़ हंधनि ते। कमंद जी सीज़न शुरू थी चुकी आहे ऐं 38 शुगर मिलनि मां हिन वक़्त ताईं जेके शुगर मिलूं आहिनि उहे 13 शुगर मिलूं हिन वक़्तु पीड़ाई शुरू करे चुकियूं आहिनि, जंहिंमें कमंद जी पीड़ाई शुरू आहे, जॾहिं त बाक़ी शुगर मिलनि में बॉयलर जेको आहे सो ॿारिया विया आहिनि। साथी रिपोर्टर फारूक जुनेजा सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए इबरत न्यूज़।